अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है त सभु ख़ैरियत सां हूंदो। अॼु असां अहम मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। उहो इहो आहे त जेके मरीज़ शुगर जहिड़ी बीमारी में मुब्तला आहिनि ऐं उन्हनि खे गॾोगॾु ब्लड प्रेशर जहिड़ो मसइलो बि रहे थो, त उहो पंहिंजी टेस्ट कहिड़ी कराइनि जंहिंसां उन्हनि खे ख़बर पए त उन्हनि जी जेके भुकियूं आहिनि या गुर्दा आहिनि उहे सही कमु था कनि। मां इहो ई मशवरो ॾींदुसि त उहो यूरिया ऐं क्रिएटिनिन जे बजाए हिकिड़ी ॿी टेस्ट आहे जंहिंखे असां सीरम एल्ब्यूमिन क्रिएटिनिन रेशो चवंदा आहियूं, जेका सुबुह जे टाइम ते थींदी आहे। तव्हां दॿी वठंदो लेबॉर्ट्री वारनि खां, सुबुह जो पेशाब करे तव्हां हुन लेबॉर्ट्री वारनि खे ॾियो। अच्छा, इहा जेका टेस्ट आहे, इहा टेस्ट जेकी आहे नॉर्मल हूंदी आहे, उहा 0 to 3 ताईं हूंदी आहे माइक्रोग्राम पर एम जी जे हिसाब सां। अगरि तव्हांजी जेका टेस्ट जी जेके वैल्यूज़ आहिनि उहे अगरि 3 खां मथे या 300 जे विच जे दरमियान अचे थी त तव्हां सम्झी वञो त तव्हां डायबिटिक नेफ्रोपैथीअ तरफ़ वञी रहिया आहियो। मतिलबु तव्हांजी जेके भुकियूं आहिनि उहे शुगर जे करे ख़राबु थियणु शुरू थी चुकियूं आहिनि। पर परेशानी वारी ॻाल्हि न आहे, तव्हां हिनखे रिवर्स करे सघो था पंहिंजे डॉक्टर सां मिली करे, पंहिंजी शुगर खे मेंटेन करे, पंहिंजी प्रोटीन डाइट खे घटाए करे। पर अगरि तव्हां यूरिया ऐं क्रिएटिनिन जो इंतज़ारु कंदो त हुन सां काफ़ी लेट थी वेंदी। इहे बेसिकली बाद में इंडिकेट कंदियूं आहिनि तव्हांजी भुकियूं ख़राबु थियनि थियूं ऐं बाद में उन्हनि खे ठीकु करणु बि काफ़ी मुश्किल हूंदो आहे। सो जेके ई पेशेंट्स आहिनि जिन खे शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, थकावट रहे थी, या पेरनि में सोज़िश आहे, या चेहरे ते सोज़िश रहे थी, त उन लाइ इहा टेस्ट जेका आहे उहा लाज़िम आहे। सो थैंक यू दोस्तों।